अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो मंज़र टीवी। हाणे ख़बर शामिल कजे थी। कंदकोट मोहरमुल हराम जे मौक़े ते इमाम बारगाह दरगाह हज़रत शहीद मुस्तअब्दुल रहीम शाह जिलानी गोसपुर में हिक शानदार ऐं पुरसोज़ मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जंहिंमें गोसपुर शहर ऐं भर पासे जे इलाइक़नि मां वॾे अंक में मोमिननि, अज़ादारनि ऐं अक़ीदमंदनि शिरकत कई। मजलिस जो माहौल गमे हुसैन में ॿुॾल नज़र आयो, जिते शहीदनि करबला जे अज़ीम कुर्बानियुनि खे भेटा पेश कई वई। मजलिसी अज़ा खे ख़िताब कंदे सैयद फ़कीर अली शाह वाक़ई करबला जी अहमियत, फ़लसफ़े ऐं पैगाम ते तफ़सीली रोशनी विधी। हिननि पंहिंजे ख़िताब में चयो त 7 मुहर्रमुल हराम उहो दर्दनाक ॾींहुं आहे जॾहिं यज़ीदी लश्कर इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदन अहले बैत, इतहार ऐं वफ़ादार साथियुनि ते दरियाए फ़रात जो पाणी बंदि करे ज़ुल्म ऐं जबर जी इंतिहा कई। हिननि चयो त करबला सिर्फ़ हिकु तारीख़ी वाक़ियो न, पर हक़ ऐं बातिल जे विच में हमेशह लाइ क़ाइम रहंदड़ मरको आहे, जेको हर दौर जे इंसान खे हक़ जी राह ते साबित क़दम रहण जो दर्स ॾिए थो। मज़ीद ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो मंज़र टीवी।